नाज़रीन, ठटो मां ख़बर शामिल कंदासूं वफ़ा अकरम अब्बासी जी त सिंध पुलिस जे फ़र्ज़ शनास अवाम दोस्त ऐं दबंग पुलिस ऑफिसर ज़ियाद अहमद नूनारी SHO ठटो ज़िले ठटे में शानदार ऐं तारीख़ी पुलिस कार्रवाइनि खां पोइ इंसाफ़ पसंद ऐं गयूर अवाम जी दिलनि जो राणो ऐं राजा बणिजी दिलनि ते राज करण लॻो। ताज़ो नाके ग्राउंड लॻ नशे में धुत औरत फ़ौरन जे टोले पारां फ़कीर ॻोठ जे जाखरा बिरादरी जी मोअज़्ज़िज़ शख़्सियत आलम जाखरो खे यरगमाल कंदे खांइस फुरियल 2.5 लख रुपया नक़द रक़म। दबंग SHO ठटो मिस्टर ज़ियाद अहमद नूनारी पंहिंजी पुलिस टीम समेत दबंग छापो हणी नशे में धुत फोरू औरतुनि खे गिरफ़्तार कंदे आलम जाखरो खां फुरियल 2.5 लख रुपया बरामद करण बाद आलम जाखरो खे ठटे थाने ते घुराए खेसि फुरियल 2.5 लख रुपया वापसि ॾियारे छॾिया। अवाम दोस्त सचार ऐं दबंग पुलिस ऑफिसर ज़ियाद अहमद नूनारी पारां खयल अहिड़े अवाम दोस्त कदम ते फ़कीर ॻोठ जे जाखरा बिरादरी जे समें मुअज़्ज़िज़ माण्हुनि पारां खेसि रक़म जी वापसी जे मौक़े ते ख़ुशी में मथसि गुलनि जी वर्खा कंदे खेसि लुंगियूं अजरकूं ऐं हार पाराए ख़िराज तहसीन पिणु पेश कयो वियो। उन मौक़े ते दबंग ऐं फ़र्ज़ शनास पुलिस ऑफिसर मिस्टर ज़ियाद अहमद नूनारी आयल वफ़द सां ॻाल्हाईंदे चयो त एतिरो यकीन अथमि त ठटे मां बदिली थी वञण बाद ठटे वासियुनि जे दिलनि में ज़रूरु हमेशह मौजूदु हूंदा।